अस्सलाम वालेकुम। संगत कीअं ख़ुशि हो? अॼो को मैसेज मुंहिंजो उन सिंधी भाउरनि जे लाइ जेका पंहिंजो वक़्तु तबाह था कनि ऐं वक़्तु पंहिंजे खे पाण ख़तमु था कनि ऐं जेको आहे सो कुझु नथा कनि, अॻिते हली पछताईंदा। हीअ मैसेज मुंहिंजो उन्हनि जे लाइ, उन नौजवान जे लाइ। मां हे मैसेज उहो ॾियणु चाहियां थो, जेका बि नौजवान आहिनि उन जा वाल साहब नौकिरी में आहिनि, कारोबार में आहिनि, जा को अहिड़ो को माना कमुकार आहे हुननि जो सिस्टम जेको हुन जो रिज़्क़ रोज़ी हले थी, हीअ अछो कपिड़ो लटो पाए घुमनि था नौजवान। पंहिंजो वक़्तु तबाह न कयो, महिरबानी कयो, ॿाहिरि निकिरो। जे उते पाकिस्तान में कारोबार कयो उते कयो, जे ॿाहिरि निकिरो त ॿाहिरि वीज़ाऊं वठो, नौकिरियूं अचे कयो। अनपढ़ियल हो त पंहिंजो कमुकार कयो, जे पढ़ियल लिखियल हो त पंहिंजो नौकिरियूं पिराइटनि में मिलनि थियूं, हिते सऊदी में मिलनि थियूं, दुबई में मिलनि थियूं, हर जॻह में मिलनि थियूं। सिर्फ़ु असांजे सिंध जा नौजवान 90% इहो ई सोचींदा आहिनि असांजो बसि पीउ मां कमाए, जा को ॿिया वॾा भाउर असांजा कमाइनि, असां वेही घर में खाऊं। पंहिंजो वक़्तु ज़िया न कयो, ॾींहों ॾींहुं वक़्तु वेंदो थो गुज़रंदो ऐं वॾो पछताईंदो। हीअ मैसेज मुंहिंजो ईअं सम्झि हिकिड़ी तजुर्बे वारी ॻाल्हि आहे, हीअ हक़ीक़त आहे। अॼु उहो ज़मानो आहे जे घर में 4 भाउर आहिनि, चारई कमाईंदा त घर हलंदो, जे चारई न कमाईंदा त घर न हलंदो। महिरबानी करे सुस्ती छॾियो, पंहिंजे कमकार खे वठो, घुमण फिरण खे छॾियो ऐं जेको आहे सो ॾेठ न कयो। मन भले गाॾी हुजे कर्ज़ ते, भला कपिड़ा हुजनि कर्ज़ खणी बि घुमूं, भला कर्ज़ खणी बि जेको आहे सो होटलनि ते मानियूं खाऊं, मन हिकिड़ो ॾसण कयूं, हिकिड़ो ॾेठ कयूं। इहो ॾेठ तव्हांखे हली हली खुटाईंदो। सो मुंहिंजो चवण जो मक़सदु आहे त पंहिंजे पीउ माउ ते बोझ न थियो, पंहिंजो वीज़ाऊं वठो, सुस्त न थियो। मां कई सिंध जा नौजवान ॾिठा आहिनि सुस्त न, पंहिंजे पीउ माउ जी पघारुनि ते उन्हनि जे आसिरे में जा को कमुकार आहे, को कारोबार आहे, अॻिते हली को अहिड़ा सिस्टम थी था वञनि, कारोबार बीह था वञनि, नौकिरी हली थी वञे, पोइ रिटायर थींदा। उन खां पोइ उहे मां एॾा परेशान थिया त रुपए जे लाइ माण्हू मां ॾिठा आहिनि, उहे माण्हू परेशान थींदे। हक़ीक़त आहे, हे हिकु तजुर्बे वारी ॻाल्हि आहे। सो महिरबानी करे मां सिंध जे नौजवाननि खे चवां थो, महिरबानी करे पंहिंजी सुस्ती छॾियो ऐं पोइ इहो पंहिंजो वक़्तु तव्हां तबाह था कयो, विञायो था। तव्हां अॻिते हली पोइ सोचींदव, 35 साल तव्हांजी उमिरि थींदी, 40 साल थींदी, पोइ तूं सोचींदे मथे हथु हणंदे मां छा कयुमि, कुझु न कयुमि। मां हिकिड़ी तजुर्बे जी ॻाल्हि थो कयां, हक़ीक़त आहे। हे सभिनी सिंधी भाउरनि जे लाइ मुंहिंजो मैसेज आहे, महिरबानी करे शेयर कयो, जेका बि जिथे जिथे बि आहे शेयर कयो, लाइक कयो, इहो मैसेज अॻिते वञे, असांजा सिंध जा भाउर ॿुधनि ऐं कुझु दिमाग़ खोलनि। ठीकु आहे, तव्हां मूंखे घटि वधि ॻाल्हायो था, ठीकु आहे, को मसइलो न आहे, अलाह तव्हांखे ख़ुशि कंदो। पर मां हिकिड़े तजुर्बे जी ॻाल्हि कयां थो त कंहिंजो भलो थिए, जेको आहे सो सुस्ती छॾियो, सुस्ती छॾियो। इहो न चओ पंहिंजो वक़्तु तबाह था कयो, बर्बाद था कयो। अलाह तव्हांखे ख़ुशि कंदो। तव्हांखे सभिनी खे मुंहिंजे तरफ़ो सलाम हुजे। लाइक कयो, शेयर कयो, कमेंट कयो ऐं का अहिड़ी का ॻाल्हि हुजे त कमेंट में महिरबानी करे लिखो, ॿुधायो, मां तव्हांजे बारे में ॿुधाईंदुसि, को मसइलो न आहे, अलाह तव्हांखे ख़ुशि कंदो। महिरबानी।